पीरवसण के केतरनि ॻोठनि मां बरसाती पानी निकाल न थी सघियो। रहवासी सख़्त तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। रोड रस्ता पानी में ॿुॾल आहिनि। ॿारड़ा स्कूल वञण लाइ बि हिन वक़्तु परेशान आहिनि। पानी निकाल न थियण सबबि बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया इन तरफ़ को ध्यानु नाहे ॾिनो। 25 खां वधीक स्कूलनि में 4 खां 5 फुटनि ताईं पाणी बीठल आहे। ॿारड़नि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। पीरवसण ठरी मीरवा जो इलाइक़ो आहे। ख़ैरपुर जा ॿिया मुख़्तलिफ़ इलाइक़ा बि पाणी में ॿुॾल आहिनि। अव्हां खे वीडियो ॾेखारियूं पिया। मुख़्तलिफ़ स्कूल जेके पाणी में ॿुॾल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा ॿारड़ा जेके स्कूल वञण लाइ केतिरा जतन कनि था। हिकिड़ी वॾी तई में ॿारड़ा इन पाणी मां गुज़री स्कूल तरफ़ वञनि था। अञा ताईं इन्हनि इलाइक़नि मां पाणी निकाल करण जे लाइ के इंतज़ाम नाहिनि थी सघिया। पीरवसण जे केतिरनि ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। रोड रस्ता बहाल न थियण सबबि ॿारड़ा स्कूल वञण लाइ बि हिन वक़्तु तयनि जो ऐं ॿियनि शयुनि जो सहारो वठी गप कीचड़ मां गुज़री करे स्कूल तरफ़ वञनि था। पाणी निकाल न थियण सबबि इलाइक़े में बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया का बि वाहर न पई करे। 2 स्कूली ॿारड़ा हिक वॾी तई में सवार थी पाणी मां गुज़रे स्कूल तरफ़ वञी रहिया आहिनि। ठरी मीरवा जे पीरवसण समेत केतिरनि इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल नाहे थी सघियो। ज़िंदगी केतरी मुतासिर थे पई। हिन वक़्तु केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा जेके बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। सिंध हुकूमत इहा दावा करे पई त 70% इलाइक़नि मां पाणी निकाल थी चुको, पर पीरवसण जा केतिरा ई ॻोठ हिन वक़्तु बि बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। लंघण लाइ रस्तो नाहे ऐं ॿारड़ा पाणी मां गुज़री करे गप कीचड़ मां गुज़री करे स्कूल वञनि था। पाणी जो हिकिड़ो तलाउ आहे। हिन ॻोठ मां निकिरण जो ॿियो को रस्तो नाहे ऐं स्कूल वञण जे लाइ हिक तई में सवार 2 ॿारड़ा जिन खे स्कूल तरफ़ रवानो कयो वियो।